औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो सैयद अब्दुल लफ़ीज़ शाह काज़मी, मां गद्दी नशीन दरगाह सैयद कबीर शाह काज़मी जो। और अॼु असां वटि नज़ीर भाईयार आया और उन जे हवाले सां दरगाह कबीर शाह बारे में जेकी थोड़ी मालूमात है उहा इंशाअल्लाह पेश कंदासीं ऐं असां रुइन जे अॻे तां। जीअं तव्हां सभिनीनि खे इल्मु हूंदो कि सैयद कबीर शाह लसबेले में साईं जी वॾी दरगाह आहे, त साईं पंहिंजी हयातीअ में चंद अशार चया हुआ जंहिंमां जेके कुझु असांखे यादि ईंदो उहे इंशाअल्लाह पेश कयां था। करोड़ा डूंगर के गणी ऐं चालीहनि मां चढ़ंदियासि, मुंहिंजो ॿोल बलोच सां ऐं पेरनि पंधु कंदियासि, पेरनि पंधु खफ़े कयो ऐं टंगुनि सां टुरंदियासि, टंगियुनि टुरण छॾियो ऐं गोॾनि भर घिसकंदियासि, गोॾनि घिसकण छॾियो ऐं चेल भर चुरंदियासि, चेल चुरण छॾियो ऐं सीने भर सुरंदियासि, सीने सुरण छॾियो ऐं ॿाहीं भर ॿलंदियासि, ॿाहीं ॿलण छॾियो ऐं हथनि सां हलंदियासि, हथनि हलण छॾियो ऐं सीने भर सुरंदियासि, सीने सुरण छॾियो ऐं चोटीअ भर चुरंदियासि, चोटीअ चुरण छॾियो ऐं अखियुनि सां ईंदियासि, बयानात जे भर में बांस न बांसींदियासि, पखी थी पखियुनि में ऐं वण बि वारींदियासि, मूं मन मिरूं थी मिरनि सां ऐं जंगल जोॻींदियासि, हीअ मंद मिज़ाज जी वाई न वारींदियासि, केचिन ला कबीर शाह चए विंदर वारींदियासि, पोइ इहो चवंदियासि त गोरे गोट पुन लता। ईअं ई साईं कबीर शाह सरकार जेको अल्लाह पाक जी हम्दो सना बयानु कंदे फरमाईनि था, ॾे धणी दातार जो ॾेई न पचारे बादशाह, वाली वारिस वादहू ख़ालिक खलकणहार, जिन 18,000 आलम जा जिन कया अर्श ज़मीन इज़ार, सखी तंहिं करीम तां जीअं कलम करे कलतार, साहिब कुल सखावत जो पांद न वारे पार, तिन्हनि मंझि पंजई पारां पाण हुआ मीर मोहम्मद मुख़्तियार, से बाण ॿधी अनवार आला दीन जी दस्तार, नूरी निर्मल ख़लक़ियाऊं मेहर बरे में ठार, तिन वटि जिबरील ईंदो हो जरिए जरिए सी ख़ाती ख़िदमतगार, मेहर तिनी जी मुल्क मथे थी नबूअत निर्वार, हिकु सदीक सचो सादिक साहिब वटि हो हादीअ वटि हो हमवार, ॿियो उमर अकबर आदिल आला मोहम्मद मंद मर्द में तार, टियों हया हलम ओस्मान अकबरो थियो आकिल अकलदार, चौथो शाह सखी शामिल तिन्हनि सां यकदिल जानब वार, से चारई यार चङा हुआ साहिब मजलिस जा मैदार। इहे चंद अशार जेके आहिनि उहे साईं कबीर शाह जो पोटो साईं अहमद शाह जेको लसबेले जो मारूफ़ शाइर गुज़री चुको, उन जा चंद अशारनि जेके मां जेके तव्हां पेश करियां था। त साईं फरमाईनि था, मुशाहिदो महबूबनि जो पारस से पसंद, पंजई रोज़ा प्रीत सी रातां ॾींहं रखनि, ॾेई तलाक जोए खे माउ जे पासे सुम्हनि, जेके किवली भर कंबनि नांग नमन तिन्हनि खे।
जीअं कि अॼु हिते आयासीं ज़ियारत करणु सैयद कबीर शाह काज़मी। तक़रीबन नवां सभिनी लसबेले जे माण्हुनि खे इहो इल्मु हूंदो कि साईं कबीर शाह लसबेले जो हिकिड़ो अज़ीम शाइर गुज़री चुको आहे और हिकिड़ो सूफ़ी बुज़ुर्ग बि गुज़री चुको आहे। त अॼु हुनजी मज़ार शरीफ़ ते सां हाज़िरी थिए, पोइ उन हवाले सां त हिते हिकिड़ो साईं जो अशार कि नांगण कर मनाज़ कुंडा तुंहिंजे किपार में, नांगण कर मनाज़ कुंडा तुंहिंजे किपार में, सौ मुरलीअ साज़ पर रख उन्हनि जो राज़ मतां पूरिया न पिंडीअ में। त साईं माशाअल्लाह लसबेले जो हिकिड़ो अज़ीम शाइर हो और उनजी हिकिड़ी क़ीमती अल्फाज़ शाइरीअ जा कुझु जेके असांखे मालूमात आहिनि और मज़ीद बि इंशाअल्लाह अवांखे वक़फ़नि असीं साईं जी शाइरीअ खां आगाह कंदा हलंदासीं। Oh,